अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए इंसानो पंहिंजे रब जी बंदगी इबादत अतात करो जंहिं अव्हां खे अव्हां खां अॻिन क़ौमुनि खे पैदा कयो त मन अव्हां संदसि नाफ़रमानी खां बची सघो। ऐं अव्हां लाइ ज़मीन खे विछाणो, आसमान खे छत बनायो ऐं आसमान मां मींहं जो पाणी वसायो ऐं अव्हां जे रिज़्क़ लाइ किस्म किस्म जा मेवा पैदा कया आहिनि। उन ॼाणो हूंदे पोइ तव्हां खे अल्लाह सां का बि शइ शरीक करणु ठहे नथी या सूंहे नथी। ऐं जेकॾहिं तव्हां खे इन में शक आहे त जेको किताब असां पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो आहे त उन जहिड़ी न त का हिकिड़ी सूरत उन जे मसइले ई ठाहे हाणे ॾेखारियो ऐं भले उन खां सवाइ ॿिया जेके बि पंहिंजा मददगार अथव उन्हनि खे सॾे वठो जेकॾहिं अव्हां सचा आहियो। पर जेकॾहिं अव्हां ईअं न कयो ऐं यकीनन अव्हां ईअं हरगिज़ करे बि नथा सघो, पोइ बचो उन जहन्नम जी बाहि खां जंहिंजो बल या ॿारनि इंसान ऐं पथर बुत खाननि जा बुत आहिनि ऐं उहा बाहि काफ़िरनि लाइ तयारु कई वई आहे। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾियो उन्हनि खे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया त उन्हनि लाइ यकीनन अहिड़ा बख़्शती बाग़ आहिनि जिन जे हेठियां नहरूं वहनि थियूं। न बि उन्हनि खे उन्हनि बाग़नि मां मेवो ॾिनो वेंदो त चवंदा त ही त उहो आहे जेको अॻु बि असांखे ॾिनो वियो हो, छाकाणि त दुनिया जे मेवनि सां मुशाबिरत रखंदड़ मेवा खेनि ॾिना वेंदा, लेकिन उन्हनि जो ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ हूंदो। उन्हनि लाइ जन्नत में पाक दामन ज़ालूं हूंदियूं ऐं उहे हमेशा हमेशा जन्नत में रहण वारा हूंदा। बेशक अल्लाह उन्हनि खां कॾहिं बि आर हिजाब या हया नथो करे। तो समझाइण ख़ातिर ख़सीस शइ जहिड़ोक मच्छर जहिड़ी नंढड़ी शइ या उन खां वॾी शइ जो मिसाल बयान करे पोइ जिन ईमान आंदो यकीनन ॼाणनि था त उहो हक़ संदसि रब वटां आयल आहे ऐं जिन इनकार कयो यानी जेके काफ़िर आहिनि ऐं जेके हक़ जा मुनकर आहिनि से चवनि था त हिननि मिसालनि ॾियण सां अल्लाह जो कहिड़ो मक़सद या इरादो आहे। अहिड़ी तरह अल्लाह उन मिसाल सां केतिरनि खे गुमराह करे थो ऐं केतिरनि खे हिदायत नसीब करे थो। ऐं अल्लाह उन्हनि मिसालनि सां सवाइ फासिकनि नाफ़रमाननि जे ॿी कंहिंखे बि गुमराह नथो करे। गुमराह ऐं नाफ़रमान उहे आहिनि जेके अल्लाह सां पको वाइदो करण खां पोइ उन मीसाक खे टोड़ीनि था ऐं उन लाॻापियल रिश्तनि खे छिनंदा आहिनि जिन खे ॻंढण जो हुकुम अल्लाह ॾिनो आहे, यानी सलाह रहमी बदिरां क़तअ रहमी कंदा आहिनि ऐं ज़मीन में फ़साद बर्पा कंदा आहिनि। हक़ीक़त में उहे ई माण्हू नुक़सान पाइण वारा आहिनि। हिन हूंदे बि अल्लाह जो कहिड़ी तरह इनकार कंदो जो अव्हां बेजान हुआ, पोइ हुन तव्हांखे जान बख़्शी हयाती ॾिनी जीअरो करे हिन दुनिया में मोकिलियो, वरी उहो ई अव्हां खे मारींदो ऐं ॿीहर जीआरींदो, पोइ अहिड़ी तरह अव्हां अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदा। उहो ई त आहे जेको कुझु ज़मीन में सो सभु अव्हां लाइ ख़ल्क़ियो। साॻिए वक़्तु आसमान ॾांहुं मुतवजा थियो ऐं सत आसमान बनाई ऐं बेशक हू हर शइ खे हर हंधि ऐं हर वक़्तु ख़ूब ॼाणे थो।